जी नालो छा है बाबा तव्हांजो? मुंहिंजो नालो बिलावल पंवर आहे। हे कीअं लॻा धक तव्हांखे? अचां पियो रोड सां, पोयां अचे मूंखे तेज़ रफ़्तार में कार लॻी अचे, जेकी लॻण शर्त मूं 7 फुट मथे उथी हेठि किरियुसि, बेहोश थी वियुसि। उन खां बाद में कंहिं रक्शे वारे एहसास करे अलाह उनजी ख़ुशि करे हुन मूंखे हॉस्पिटल तालका में पहुचायो। कोटड़ी बिलावल मेडिकल कॉलेज ऐं सिविल हॉस्पिटल कोटड़ी जी इंतज़ामिया मरीज़नि खे पाण वटि रखण बदिराए हैदराबाद रिफ़र करण जो सिलसिलो त जारी आहे, पर ग़रीब मिसकिन माण्हुनि खे रिफ़र करण लाइ एम्बुलेंस नथी ॾिनी वञे। ही बिलावल पंवर कोटड़ी बबर स्टॉप जो रहवासी आहे, जंहिंजो काल्ह कार सां एक्सीडेंट थी पियो हो, जंहिंखे रक्शे वारनि कोटड़ी बिलावल मेडिकल हॉस्पिटल पुॼायो, जंहिंखे कोटड़ी बिलावल मेडिकल कॉलेज जे डॉक्टरनि खां वटि रखण बदिराए हैदराबाद सिविल हॉस्पिटल रिफ़र कयो, पर उन ज़ख़्मी खे एम्बुलेंस न ॾिनी, जेको चंदो करे हैदराबाद सिविल हॉस्पिटल पहुतो आहे। कोटड़ी बिलावल मेडिकल कॉलेज इंतज़ामिया समूरनि बजट खाइण समेत एम्बुलेंस जो तेल बि विकिरो करे करप्शन करण में पूरी आहे, जंहिंजे ख़िलाफ़ कोटड़ी जे साञाइवंदनि खे संजीदा किरदारु अदा करणु घुरिजे, जीअं बिलावल मेडिकल कॉलेज में थींदड़ करप्शन ऐं हर नाइंसाफ़ी खे रोके सघिजे।